नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कंदा हलूं त बडाणी में चोरियुनि जो आज़ार घटिजी नाहे सघियो। रात देर सां नामालूम चोरनि बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब के सदर सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर सीनियर सहाफ़ी अब्दुल्ला भुट्टो के घर अंदर घिड़ी एक भलोड़ में चोरी करे फरार थी विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त बडाणी में चोरियुनि जो आज़ार घटिजी न सघियो आहे। रात देर सां नामालूम चोर बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब के सदर सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर बडाणी जे सीनियर सहाफ़ी अब्दुल्ला भुट्टो के घर अंदर घिड़ी एक भलोड़ में चोरी करे फरार थी विया आहिनि। उन हवाले से असां टेलीफोन लाइन ते मौजूद है बडाणी का केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि बडाणी में सीनियर सहाफ़ी जी में चोरी की वही है, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, म्याणी हेठ बडाणी थाने के हद गोठ मोहम्मद रमज़ान भुट्टो में रात देर से नामालूम चोरन पारा बख्शापुर हेठ बडाणी प्रेस क्लब के सदर और सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर सीनियर सहाफ़ी अब्दुल्ला भुट्टो के घर अंदर घिड़ी रात देर से एक भलोड़ में चोर चोरी करे आसानी से फरार थी विया आहिनि। जॾहिं त भाग्यन पारा पंहिंजी मदद पाण ते चोरन जो पीछो कयो त जवाबदार ऊंधाई जो फ़ायदो वठंदे खेनि दरिया पार कंदे कच्चे तरफ़ फरार थी विया। जॾहिं त हद पुलिस के इतला करण बाद भी पुलिस 2 कलाकनि के वक़फ़े बाद जाइ वारदात ते पहुती। जी केहरदीन, इहो भी ॿुधिजो त 1 साल पहिरियां बि सहाफ़ी अब्दुल्ला भुट्टो पारां हक़ सच लिखण ते उनजे घर में चोरी थी हुई। छा उहा चोरी थियल में म्याणी पुलिस वापस कराए सघी हुई या न? जी बिल्कुल, 1 साल पहिरियां भी बडाणी के सीनियर सहाफ़ी अब्दुल्ला भुट्टो के साजिश तहत में चोरी कराई वही हुई, जेका पुलिस इन वक्त ताईं रिकवर न कराए सघी है। 1 साल अग चोरी थियल में रिकवर करण बजाय गुज़रियल रात भी साजिश तहत एक ॿी में भी चोरी कई वही है। जी आखिरी सवाल केहरदीन, इहो ॿुधिजो त पूरे ज़िले में सहाफ़िन तोड़े सोशल वर्करन पारां मज़मती ट्रेंड हलायो पियो वञे। छा इंतज़ामिया नोटिस वठंदी या चोरी थियल पहिरीं में जियां इंतज़ामिया चोरन अॻियां बेवस बणिजी वेंदी? जी बिल्कुल, ज़िला कश्मीर के सहाफ़िन तोड़े सोशल वर्करन आवाम पारां दुख जो इज़हार कंदे सोशल मीडिया ते मज़मती ट्रेंड हलायो वियो है। जॾहिं त म्याणी पुलिस जो चवण है त इंशाअल्लाह जल्द अज जल्द चोरी थियल में वापस कराई वेंदी। जॾहिं त ॿिए पासे सहाफ़िन तोड़े सोशल वर्करन भाग्यन पारां IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर अमजद अमन शेख खे मुतालबो किया है त फ़ौरन नोटिस वठी चोरी थियल में वापस कराए चोरन के कानून के कटेड़े में आणे सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में बख्शापुर इंडस हाईवे ब्लॉक कयो वेंदो। जी चोरी थियल में वापस कराई वञे, ॿी सूरत में इंडस हाईवे ब्लॉक कयो वेंदो। भाग्यन पारां इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तमाम तर सूरत हाल खां आगाह करण लाइ।